नवाज न्यूज़ में फलीकार और मैं संझा से हमला से हेडलाइन सिर्फ वज़ीर-ए-आज़म इमरान खान रेंजर्स ऐं एफ.सी. जवाननि जी पघारुनि में 15 सैकड़ो वाध जो ऐलान करे छॾियो। कारोबारी इदारनि खे मुलाज़िमनि जी पघारुनि में इज़ाफ़े जी दरख़्वास्त। वज़ीर-ए-आज़म दहशतगर्दी जे मंसूबे खे नाकाम बणाइण ते पाक फ़ौज जवाननि खे भेटा पेश कंदे चयो आहे त पूरे क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। पाकिस्तान में कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी खे कामयाब थियण न ॾींदासीं। असांजी फ़ौज मुल्क जी आवाम खे दहशतगर्दनि खां महफ़ूज़ रखियो आहे। सी-पैक जे ईंदड़ मरहले में बलूचिस्तान खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। वज़ीर-ए-आज़म जो नौशकी जे दौरे दौरान जवाननि खे ख़िताब। पाकिस्तान ऐं चीन जे मज़बूत लाॻापन जे करे ख़िते में इस्तिकाम आहे। सी-पैक बेल्ट एंड रोड मंसूबो फ्लैगशिप मंसूबो आहे। असां हाणे सी-पैक जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु जंग नाहे पर इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। वालारिल कश्मीर समेत ख़िते जा समूरा सियासी मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु चाहियूं था। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो चीनी मीडिया खे इंटरव्यू। सेनेट जे इजलास में ऑपोजिशन जो गोड़ ऐवान में वॉकआउट। ऑपोजिशन कोरम की निशानदी कई। श्री रहमान जो चवणु आहे त ऑपोजिशन खां सवाइ इजलास जी का हैसियत नाहे। हुकूमत पंहिंजो पाण ख़्वारी करे रही आहे। जेकॾहिं हुकूमत खे ईअं करिणो आहे त ऑपोजिशन हरगिज़ गॾु न वेंदी ऐं असां ॿाहिरि इजलास कंदासीं। वज़ीर ख़ज़ाना साहब वो हैं जो पिछली हर हुकूमत में शामिल रहे। इंशाल्लाह बेतमादी वारी रिथ ईंदी ऐं माहौल जल्द तब्दील थी वेंदो। नारे मातिर एहतसाब जे नाले ते केस खे चोथों साल आहे। असां 4 सालनि खां केस भोॻे रहिया आहियूं ऐं जज बि परेशान आहिनि। असां त हर हाज़िरी ते ईंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त कैमराऊं लॻायो। अॻूणे वज़ीर-ए-आज़म शाहिद खाकान अब्बासी बि इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। हद में वाद मलीर कायदाबाद लांडी गुलशन हदीद कालापुल कोरंगी औरंगी करीमाबाद लियाकताबाद सदर बल्दिया लियारी ओल्ड सिटी मवाजकोट आया चंडीगढ़ रोड अब्दुल्ला हारून रोड एम जिना रोड गुलिस्तान जोहर गुलशन इकबाल यूनिवर्सिटी रोड समेत बिन इलाइक़नि में बरसात। दादू नुशर अफरोज सकरन काजी अहमद कंदकोट कशमोर बख्शापुर गौसपुर करमपुर गुपचाणी बारहर राधर नसीराबाद मोरजा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी। हब गडाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात।